एक पासे अदालतुनि में केस वधी रहिया आहिनि त ॿिए पासे सालनि खां पियल केस रोलड़ जो शिकार आहिनि। अहिड़े ई केसनि खे उकलाइण लाइ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान पारां मॉडल कोर्ट्स क़ाइमु कयूं आहिनि। मॉडल कोर्ट्स जो कमु कहिड़ो हुजे थो ऐं उहे कमु कीअं कनि थियूं, अचो त जाइज़ो वठूं। मुल्क जी अदालतुनि में सालनि खां रोलड़े जो शिकार थियल केसनि खे नज़र में रखंदे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान आसिफ सईद खोसा जी सरबराही में नेशनल जुडिशियल पॉलिसी मैकेनिक कमेटी पारां पूरे मुल्क में 116 मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि, जिन में क़त्ल ऐं मंशियात जा केस ॿुधा वञनि था। समूरे मुल्क जी मॉडल कोर्टुनि में हिन वक़्त ताईं 837 क़त्ल जे केसनि जो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे, जॾहिं त मंशियात जे 1306 खां वधीक केसनि खे उकलायो वियो आहे, जिन में सिंध सूबे जा 168 क़त्ल जा ऐं 180 मंशियात जा केस शामिल आहिनि। मॉडल कोर्ट जे क़याम बाद मुल्क जी समूरी बार एसोसिएशन पारां अहिड़े अदालतुनि जो बाइकाट करे एहतजाज कयो वियो, जंहिंखां पोइ वकीलनि जे मुतालबे ते मॉडल कोर्ट जो मुद्दो 3 ॾींहनि खां वधाए 3 महीना कयो वियो आहे। चीफ जस्टिस पाकिस्तान ने जुडिशियल पॉलिसी जो बनाई है कि क्रिमिनल केस जो है 90 डेज में डिस्पोज ऑफ हो, और अगर उसमें एक्सटेंशन वकील साहब अपनी मर्जी चाहें तो 30 दिन से 60 दिन तक एक्सटेंशन ले सकते हैं। अगर 120 दिन में इंसाफ मिलता है आवाम को और इंसाफ नज़र आता है तो हमें तो कोई एतराज़ नहीं है, लेकिन जो 4 दिन में डिस्पोजल कर रहे थे उस पर एतराज़ था। मॉडल कोर्ट ने हमने बंद भी इसीलिए की थी, करवाई थी कि 4 दिन में इंसाफ फराहम नहीं किया जा सकता। आर्टिकल 37 जेको तव्हांखे चए थो त एक्सपेंसिव ऐं एक्सपीडियस ट्रायल तव्हां हलायो ऐं माण्हुनि खे जस्टिस प्रोवाइड कयो। जस्टिस प्रोवाइड जो मक़सदु इहो आहे त जॾहिं केसिस हलंदा त जस्टिस प्रोवाइड थींदो, केसिस ई न हलंदा त जस्टिस प्रोवाइड न थींदो। त लिहाज़ा ॾाढो सुठो ऐं साराह जोॻो अमल हो जेको चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वरितो। कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान जो उन तहत ई पोइ हुननि सोचियो त छो न मॉडल कोर्ट्स ठाहियूं वञनि, मॉडल कोर्ट्स खे हिकिड़ो अहिड़ो मॉडल रोल करे ठाहियो वञे त जीअं तकिड़ो केसनि जो उकलाव थी सघे। पेंडेंसी तमामु घणी हुई, मॉडल कोर्ट्स ठाहिणु मुंहिंजे ख़्याल में त तमामु सुठो फ़ैसिलो आहे, सुहिणो फ़ैसिलो आहे। कैदियुनि ऐं संदसि वारसनि पारां 3 महीननि अंदरि केस उकलाइण वारनि अहिड़नि अदालतुनि जो भलीकार कंदे दायो त अदालत में सालनि खां चकर काटे रहिया आहिनि, पर हिन वक़्त ताईं केस रोलड़े जो शिकार आहिनि। कोई पेशरफ नहीं है। कभी जज साहब ट्रेनिंग पर हैं और कभी उम्रा पर चले जाते हैं, कभी पेशकार नहीं है, कभी वकील नहीं है, कभी ये है कि जेल से तारीख गुम हो जाती है, स्ट्राइक आ जाती है जुमेरात की। मतलब ये है कोई पेशरफ नहीं है। 3 साल से रोज आते, जेल भी जाती, कोर्ट भी जाती हूँ, कोई फैसला नहीं है, नहीं कोई फायदा नहीं हो रहा है। जल्दी छूट जाए बेटा, मेरा कोई कमाने वाला नहीं है, यही बच्चा मेरा। मॉडल कोर्टनि ॾांहुं तक़रीबन 5 साल पुराणा केस उमाणिया वञनि था, जिन ते हाई कोर्ट जी मंज़ूरी बाद ॿुधणी कंदे 3 महीननि अंदरि फ़ैसिलो ॿुधाए केसनि खे उकलायो वञे थो। हाणे आम शहरी खे वॾेरनि जे दर ते ऐं जिरगा करण खां छुटकारो मिली चुको आहे, छाकाणि त मॉडल कोर्ट्स में तकिड़ो ऐं तेज़ी सां इंसाफ़ मिली रहियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मॉडल कोर्ट्स क्राइम जीअं ॿियनि केसनि में बि अहिड़ा मॉडल कोर्ट ठाहिया वञनि त जीअं जल्दी केस उकलिजी सघनि। कैमरामैन अरसलान अहमद सां गॾु अब्दुल्ला सोलंगी, सिटी न्यूज़, कराची।